Assalamu alaikum dear students, and today we are going to learn about one of the most important topic, and that is FATF. The FATF एक ऑर्गेनाइजेशन है जेका स्टेट्स के जे टेरर फाइनेंसिंग एंड मनी लॉन्ड्रिंग के ओवरसी कंदी आहे त असां कुझु उन जे बारे में जनरल क्वेश्चन जेके पुछा वेंदा आहिनि पुछा करे सघनि था उन जे बारे में पढ़ंदासीं। FATF जेको स्टैंड फॉर आहे उहो आहे फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स। यादि कजो FATF स्टैंड फॉर फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स। उन खां पोइ असांखे डेट ऑफ एस्टेब्लिशमेंट पुछा कंदो आहे त उहो एस्टेब्लिश कॾहिं थी आहे, हुनजो हेडक्वाटर जे बारे में जनरल त मेन क्वेश्चन आहिनि असांजा। इट वॉज फॉर्म्ड इन 1989। ठीकु आहे, 1989 में फॉर्म थी आहे ऐं हेडक्वाटर आहे पेरिस, फ्रांस। ठीकु आहे डियर, हेडक्वाटर कहिड़ो आहे? पेरिस ऐं फ्रांस आहे। ऑब्जेक्टिव जे बारे में पुछा कई वेंदी आहे त FATF जो मक़सदु छा आहे मेन? उहो आहे मनी लॉन्ड्रिंग टू काउंटर मनी लॉन्ड्रिंग एंड टेरर फाइनेंसिंग। ठीक है डियर स्टूडेंट, मनी लॉन्ड्रिंग एंड टेरर फाइनेंसिंग तव्हांखे माइंड में रखिणो आहे। मेंबर्स जे बारे में पुछा कंदो आहे, मेंबर्स घणा आहिनि हुनजा? देयर आर 39 मेंबर्स ऑफ FATF। 39 मेंबर्स ऑफ FATF आहिनि। ओरिजिनल ऑर्गेनाइजेशन आर पार्ट ऑफ 2 रीजनल जेके ऑर्गेनाइजेशन उहे कहिड़ी कहिड़ी आहिनि? हिकु तव्हांजी यूरोपीय कमीशन आहे, ॿी तव्हांजी गल्फ कोऑपरेशन काउंसिल आहे। त मेन जेको आहे FATF जो पार्ट आहिनि। तव्हांखे मेंबर्स पुछा करे सघे थो, तव्हांखां फॉर्म कॾहिं थी, ऐं तव्हांखे हेडक्वाटर जे बारे में पुछा करे सघे थो, ऐं इवन दो तव्हांखां मनी लॉन्ड्रिंग ऐं टेरर फाइनेंसिंग जे बारे में पुछा करे सघे थो पियो। उन खां पोइ आहे पाकिस्तान एंड FATF। पाकिस्तान फॉर द फर्स्ट टाइम प्लेस्ड इन द ग्रे लिस्ट। ठीकु आहे, लिस्ट ग्रे लिस्ट ऐं ॿी ब्लैक लिस्ट हूंदी आहे। त पाकिस्तान फर्स्ट टाइम ग्रे लिस्ट में कॾहिं वियो? 2008 में। 2008 में छा थी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इन टाइम टेररिज्म एक्सट्रीमिज़म जेकी वरी वेव हले पई, त पाकिस्तान खे हिकिड़ो अमेरिकन प्रेशर हुयो FATF खे जेको इस्तेमालु कयो पाकिस्तान जे ख़िलाफ़ु। उन खां पोइ अगेन 2012 खां 2015 ताईं पाकिस्तान खे ग्रे लिस्ट रखियो वियो, 2008 में, 2012, 2015 में। ठीकु आहे डियर, पोइ आहे त पाकिस्तान खे थर्ड जेको आहे फोर्थ टाइम पाकिस्तान खे जो ग्रे लिस्ट रखियो वियो उहो 29 जून 2018। FATF प्लेस्ड पाकिस्तान ऑन ग्रे लिस्ट। डोनाल्ड ट्रम्प जो दौर हुयो त पाकिस्तान खे जेको आहे ग्रे लिस्ट रखियो वियो, प्रेशराइज़ कयो वियो। ठीकु आहे डियर स्टूडेंट्स, ॿियो आहे नवंबर 2021 में देर आर 23 कंट्रीज़ इन द ग्रे लिस्ट ऑफ FATF। सिर्फ़ु पाकिस्तान ऐं 23 कंट्रीज़ ॿिया बि आहिनि जेको उहे ग्रे लिस्ट ते आहिनि। ठीकु आहे डियर स्टूडेंट, 23 कंट्रीज़ इन द ग्रे लिस्ट आहिनि। टर्की आहे, टर्की हैज़ बीन एडेड इन द ग्रे लिस्ट ऑफ कंट्रीज ऑन 17 दिसंबर 2021। उतां क्वेश्चन पुछे वन ऑफ द फॉलोइंग इज रिसेंटली बीन एडेड ऑन द ग्रे लिस्ट ऑफ FATF। त तव्हांजो टर्की आहे। ऐं ॿियो मॉरिटस ऐं बोस्टवाना आहे, हैज़ बीन रिमूव्ड फ्रॉम ग्रे लिस्ट। कॾहिं रिमूव थिया आहिनि? 17 दिसंबर 2021। ठीकु आहे डियर स्टूडेंट्स, इन ॿिनि जा नाला यादि कजो। इहे पुछा करे सघो थो, विच वन ऑफ द फॉलोइंग 2 स्टेट्स आहे, वन स्टेट हैज़ बीन रिमूव्ड फ्रॉम ग्रे लिस्ट ऑफ FATF। तव्हांजी मॉरिटस ऐं बोस्टवाना आहे। ठीकु आहे डियर स्टूडेंट, ॿियो पुछा कंदो आहे त मोस्ट रिसेंटली लास्ट मेंबर या मोस्ट रिसेंटली जेके स्टेट जॉइन कयो FATF खे, उनजो नालो छा आहे? उहो आहे तव्हांजो किंगडम ऑफ सऊदी अरेबिया, KSA। इट जॉइंड ऑन जून 2019। ठीकु आहे स्टूडेंट, ॿियो नॉर्थ कोरिया एंड ईरान आर ओनली कंट्रीज ब्लैक लिस्ट आहिनि। ब्लैक लिस्ट, ग्रे लिस्ट ऐं ब्लैक लिस्ट में फ़र्क़ु आहे डियर स्टूडेंट्स। ठीकु आहे, त नॉर्थ कोरिया ऐं ईरान, त तव्हांखे जनरल क्वेश्चन इहो पुछा करे सघे थो, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेट हैज़ बीन प्लेस्ड ऑन दी ब्लैक लिस्ट ऑफ कंट्रीज। कुझु ऑप्शन हूंदो आहे जंहिंमें साउथ कोरिया हूंदो, जापान हूंदो, ईरान हूंदो, ऐं जेको 2-3 कंट्री आहे नॉर्थ कोरिया वेंदो, त तव्हांजो ऑप्शन में जेको आहे ऐं जंहिंमें 2 ॼणा हूंदा तव्हांजो जेको आहे 2 स्टेट्स हूंदियूं, नॉर्थ कोरिया, ईरान। ठीकु आहे डियर स्टूडेंट, हीअ असांजो टॉपिक आहे रिगार्डिंग द FATF। इहो जनरल MCQs तव्हां को बि पुछा करे सघे थो, सो काइंडली बी प्रिपेयर फॉर दैट वन। Hope we'll see you soon, inshallah. We'll share more information regarding these organizations and all other materials. Thank you, Allah Hafiz.